अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी जलमा न्यूज़ में भली कार जी त तव्हांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर का आगाह कंदा हलूं। झोल जे साफ़ ग़ुलाम क़ादिर मलूकाणी जी भेण खे बाहि लॻण सबबि सड़ी फ़ौत। माइटनि पारां सावरनि ते बाहि ॾीसण ऐं क़त्ल करण जो इल्ज़ाम लाश सिविल अस्पताल सां ॻणांदो वियो। फ़ौत थी वियल नौजवान 28 साल काइनात 3 महीना अॻु पसंदि जी शादी कई हुई, जॾहिं त हीउ वाक़ियो ॻोठ दड़ी बख़्श मलूकाणी में पेश आयो। सांगड़ खां मोहम्मद उस्मान रूजो जी रिपोर्ट जे मुताबिक़ इल्ज़ाम हेठि आयल मुड़ुस इमदाद जे सावरनि जो चवणु आहे त गैस सिलेंडर फाटण जो वाक़ियो पेश आयो, जंहिं में नारी फ़ौत थी वई। वाक़ियो ईअं पेश आयो जो एटी टाइम ते असां मौजूद हुआसीं कोन पुतड़ा ॿाहिरि असां सीज़न हींअर कमकारी लॻी पई आहे। गैस जो सिलेंडर पियो हुते भरन अॼु केॾी महिल इस्तेमालु कंदी हुई। अधु ऐं अॼु जेको सो विया रावलपिंडी उतां घुमी फिरी 2-3 ॾींहं वरी हिते आया, जेको छुटी थी वई। उन हिसाब सां घर में मौजूदु हिकिड़ो मुंहिंजो भाउ, हिकिड़ी सिस्टर हुई ऐं ॿियो जेको अधी वाइफ। कुदरती चांहि पचाईंदे जेको सो हुते कपिड़नि खे बाहि सिलेंडर लीक थी वियो ऐं जेको सो बाहि हुनखे लॻी। अधु घणेई कोशिशि कई पर छो जो अधु अकेलो थी वियो, हुन बि जेको छापला घणेई बाहि हुनजा बि हथ जलिया। मुंहिंजी सिस्टर ई जेका उन बि जेको सो हथ आया, उनजो बि हिकिड़ो हथु सड़ियो त हिताणी घणनि ते असां बि ॿाहिरां जिताणी भॼी आयासीं त अधी बाहि जेको सो कशो कपिड़े पोइ असां अचण सां हिकदमि पाणी वग़ैरह न आहे ऐं जेको सो कुझु बचाव जे लाइ घणेई कोशिशि कईसीं, वरी कोन संगड़ खणी आयासीं। उन्हनि फिर असांखे नाशा कयो, नाशा हैदराबाद कयो, हैदराबाद वरी असांखे कराची कयो। हिते बेगुनाह जा इल्ज़ाम आहिनि हिननि जो जेको सो पहिरियां खां ई वठी असां ते जेको सो अधी जेको सो कयो, कोर्ट मैरिज कयो, उन ते फ़ैसिला थिया, ॾंड ॾोह चटियूं जेके असां बिल्कुलु भरे ॾिनियूं। चङनि मुड़ुसनि साईं लाला शाह असांजो मोतबर माण्हू आहे, आला शख़्सियत आहे, उन फ़ैसिलो कयो, उनजो असां वहिंवार कयो ऐं जेको सो ॾंड चटियूं जेके बि असां ते जन जा साईं असां ते आहियूं असां बिल्कुलु भरे ॾिनियूं। बाक़ी ही त कूड़ा इल्ज़ाम हींअर जेको असां ते बेगुनाह वेठा आहिनि। आहे असां ते लॻल इल्ज़ाम समूरा कूड़ा आहिनि। वाक़ियो 5 ॾींहं अॻु पेश आयो। काइनात ज़ख़्मी हालत में पहिरियां सांगड़ बाद में कराची नियो वियो, जिते फ़ौत थी वई आहे। जॾहिं त वाक़िए जो ॿुधी सिविल अस्पताल सांगड़ में सभई माण्हू गॾु थी विया। लाश खे पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो। हिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। वधीक तफ़सीलुनि लाइ ॾिसंदा रहो जी जलमा न्यूज़.tv।